अस्सलाम वालेकुम दोस्तों। मां आहियां अवां जो मिज़बान फ़क़ीर अरसलान हबीब चांडियो ऐं अॼु जेको राणीपुर में वाक़ियो थियो आहे, मासूम फ़ातिमा सां जेको ज़ुल्म थियो आहे, जंहिंजी अस्मतदारी जेको आहे सो थी आहे ऐं उन ते वहशाणो तशद्दुद कयो वियो आहे ऐं उनखे जेको आहे सो बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। वरी एम्बुलेंस घुराए उनजो लाश जेको आहे वारसनि ॾे मोकिलियो वियो आहे। उन ज़ुल्म जे ख़िलाफ़, उन दरिंदगी जे ख़िलाफ़ ऐं उनजी जेतिरी मज़ाहमत कजे उहा तमामु घटि आहे। जेका असद शाह जी हवेली में जेको हीउ वाक़ियो थियो आहे, इन जीअ खे झोरे विधो आहे ऐं दिलि जेका आहे उहा रत जा ॻोढ़ा थी रोए। सिंध में आख़िरकार नियाणियुनि सां एतिरो ज़ुल्म छो ऐं छाजे लाइ पियो थिए ऐं अञा ताईं असांजा देश धणी जेके आहिनि, असांजा सिंध जा मिसकिन मालवाड़ा पंहिंजे नियाणियुनि खे पीरनि जी हवेलियुनि में जेको आहे सो नौकिरी जे लाइ था मोकिलिनि ऐं पीर उन जे बदिले में जेको आहे उन मासूम नियाणियुनि जूं असमतूं लुटे ऐं उन्हनि जा लाश पिया पेश कनि। आउं इन जी जेतिरी मज़ाहमत पई कयां उहा घटि आहे ऐं आउं SSP रोहल खोसो खां जेको आहे मुतालबो थो कयां त फिलफोर जेको आहे नियाणी जे मथां तशद्दुद करे नियाणीअ जी जेको आहे असमत लुटींदड़ इन कातिल, इन जाबिर, इन दरिंदे खे फिलफोर जेको आहे गिरफ़्तार करे ऐं कफ़ीर किरदार ताईं पहुचायो वञे। जीअं मासूम जेको आहे कसूर जी जेको आहे ज़ैनब खे इंसाफ़ मिलियो हो, अहिड़ी तरह राणीपुर जी जेको आहे फ़ातिमा जेको आहे उहा बि इंसाफ़ थी घुरे, उहा बि जेको आहे पाण सां जेको आहे जस्टिस थी घुरे त मुंहिंजे खून सां इंसाफ़ कयो। हिकु ज़ालिम जेको आहे, तव्हां CCTV कैमरा में जेको आहे उहे मनाज़िर ॾिसो जेके उन कमरे जा आहिनि, उन हाल जा आहिनि, जिते जेको आहे सो माना बिस्तरे हेॾां बेड आहे ऐं हेॾां नियाणी जेको आहे हेठि पई तड़पे थी। नियाणी जी जिते असमतदारी लुटी वई आहे, नियाणी सां ज़ुल्म कयो वियो आहे। सिर्फ़ु इहा जेका वीडियो अणपूरी जेको आहे जारी कई वई आहे, उहा नाकाफ़ी आहे या मुकमिल वीडियो अचणु खपे। ऐं आउं इन वाक़े जी जेतिरी मज़ाहमत कयां थो उहा घटि आहे। समूरी सिंध वासियुनि खे तमामु सोशल, समाजी, मज़हबी जेके बि दुरियूं सभिनीनि खे गुज़ारिश थो कयां, बल्कि उन्हनि खां मुतालबो थो कयां त इन वाक़े जे ख़िलाफ़ु सभई जेको आहे आवाज़ु उथारियो त इन ज़ालिम पीर खे सज़ा मिले। आख़िरकार असांजे सिंध जे नियाणियुनि सां, मासूम जेको आहे सो नंगनि सां जेके हीअ ज़ुल्म थी रहिया आहिनि, इहे कॾहिं घटिबा, कॾहिं बंदि थींदा। उथो, आवाज़ु उथारियो। मासूम ज़ैनब जो जीअं आवाज़ु उथियो हो, अहिड़ी तरह फ़ातिमा जे लाइ आवाज़ु उथारियो। हीअ फ़ातिमा सिंध जी नियाणी आहे, तव्हां सभिनीनि जी नियाणी आहे, मुंहिंजी नियाणी आहे ऐं फ़ातिमा जे नाहक खून सां इंसाफ़ थिए ऐं फ़ातिमा जी असमतदारी लुटींदड़ ज़ालिम खे जेको आहे उहो कफ़ीर किरदार ताईं पहुचायो वञे। मां त इन थो चवां उनखे राणीपुर जे चौक ते जेको आहे लटकायो वञे। असद शाह जी पूरी हवेली खे सील करे ऐं जेके इन CCTV के फुटेजिस वरिता वञनि त कहिड़ी तरह सां हिननि उन में जेको आहे सो पूरे हिकु महीने जा फुटेजिस वरिता वञनि त जेको आहे उन ते नियाणी ते कॾहिं खां जेको आहे तशद्दुद थींदो रहियो आहे। ऐं नियाणीअ जी असमतदारी छा पहिरियों दफ़ो लुटी वई आहे, या इहो 2-3 दफ़ा उन ज़ालिम इहो जेको आहे हरकत कई आहे। उन खां पोइ जेको आहे नियाणी वफ़ात करे वई आहे। तक़रीबन जेको आहे हिकु महीने जो जेको आहे उन्हनि खां सॼो जेको आहे रिकॉर्ड जेको आहे सो मंज़र आम ते आंदो वञे, क़ौम जे आंदो पेश कयो वञे ऐं इन ज़ालिम खे सख़्त खां सख़्तु तरीन जेको आहे सज़ा ॾिनी वञे। उहा बि घटि आहे। असांजी पूरी सिंध जो मुतालबो आहे, अॼु मुंहिंजो मुतालबो, हीउ पूरी सिंध जो मुतालबो आहे, देश धणियुनि जो मुतालबो आहे, हर जेको आहे पीउ जो मुतालबो आहे, हर नियाणी वारे जो मुतालबो आहे त नियाणी फ़ातिमा जे फुलरो जे खून सां इंसाफ़ कयो वञे, उन जे कातिल खे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। ऐं हीअ जेका आहे मज़ाहमती जेको वीडियो जारी कयां थो, तमामु सिंध जे नौजवाननि खे गुज़ारिश आहे त उनखे भरपूर जेको आहे उहो शेयर बि कयो ऐं नियाणी जे खून जे लाइ खे इंसाफ़ जे लाइ भरपूर आवाज़ु उथारियो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। उमेदु आहे त हीअ आवाज़ु जेको आहे पूरी सिंध में पहुचंदी।